मोरे में क़ौमी कारकुननि पारां सिंधु दरिया ते नवां कैनाल अॾण ख़िलाफ़ कयल एहतजाज दौरान पुलिस ऐं मुज़ाहिरीन विच में चकरियूं थियूं ऐं छिकताण दौरान ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया। जंहिं बैदि मछरियल कारकुननि काह करे सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जे घर खे बाहि ॾेई छॾी आहे। ॿुधायो पियो वञे त सिंधु ते कैनाल अॾण कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ क़ौमी शाहराह मोरो ते कारकुननि पारां पुरअमन एहतजाज कयो पियो वियो त ओचितो पुलिस पहुची मथनि फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में होटल मुलाज़िम समेत ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे तहलके अस्पताल मोरो मुंतक़िल कयो वियो। वाक़िए खां पोइ मोरे में पुलिस ऐं मुज़ाहिरीन विच में छिकताण वारी सूरतहाल बरक़रार आहे, जॾहिं त वक़्फ़े सां फायरिंग जो सिलसिलो पिणु जारी आहे। ॿिए तरफ़ मछरियल माण्हुनि पारां लंजार हाउस समेत क़ौमी शाहराह ते ट्रालर्स तोड़े ॿियनि गाॾियुनि खे पिणु बाहि ॾेई साड़ियो वियो आहे। होॾां ख़ौफ़ सबबि मोरो शहर में दुकानदारनि तोड़े वापारियुनि पारां पाण मुरादो कारोबार बंदि कयो वियो आहे ऐं शहर में पिणु ख़ौफ़ वारी फ़िज़ा छांयल आहे।